तनमन साफ़ यूट्यूब चैनल जा मोज़िज़ नाज़रीन अस्सलाम वालेकुम। अॼु अवां जे ख़िदमत में जेका बादशाह जी ॻाल्हि कहाणी पेश करे रहियो आहियां उन जो नालो आहे गंगल राणी। त अचो हलूं था आखाणी जे तरफ़। हिकिड़े बादशाह खे 7 पुट हूंदा हुआ। जॾहिं उहे वॾा थिया तॾहिं बादशाह खे हुननि जे परिणाम जी अचे ॻणती लॻी। हिकु ॾींहुं वज़ीर खे घुराए सलाह कयई ऐं खेसि चयई त शहज़ादनि जे मिटी माइटी उन्हीअ बादशाह सां कंदासूं जंहिंखे 7 धीअरूं हूंदियूं। पोइ वज़ीर खे नाणे जा खचर भराए खेसि कंहिं अहिड़े बादशाह जे ॻोल्हा करण ऐं ॾसु लहण लाइ मोकिलियई। वज़ीर घुमंदे घुमंदे हिकु बादशाही मचे निकितो, मगर उते संदसि मन जी मुराद पूरी न थी। अहिड़ी तरह 6 बादशाहूं घुमियो पर किथे बि संदसि मतिलबु पूरो न थियो। आख़िर हकलींदो हकलींदो 7 बादशाही मचे निकितो। जॾहिं शहर में आयो तॾहिं हिकिड़ीअ धूतीअ खे हथु करे हुनखे इनाम अकराम ॾेई ख़ासि उते जे बादशाह जी औलाद जे बारे में पुछाई। जंहिं चयुसि त हिते जे बादशाह खे 7 धीअरूं आहिनि। जे हूअं त सभु हुस्न में हिकु ॿिए खां वधीक आहिनि, पर वॾी शहज़ादी कननि खां ॿोड़ी ऐं ज़बान खां गूंगी आहे। हिन बादशाह जी इहा मर्ज़ी आहे त 7 शहज़ादियुनि जी कंहिं हिक ई बादशाह जे 7 शहज़ादनि सां शादी थिए त चङो। धूतीअ खां हीअ ख़बरचार हथु करे वज़ीर बादशाह जे कचहरीअ में आयो ऐं अचे बादशाह सां मुलाक़ात कयई। भरियल दरबार में उन्हीअ बादशाह जो वज़ीर हुन खां हाल अहवालु वठणु लॻो, छाकाणि त उते जो रवाजु इहो हो त वज़ीर खां अहवालु वठे ऐं बादशाह खां। पर हिन वज़ीर खे अहवालु न ॾिनो ऐं चयई त मां बादशाह खे पंहिंजो अहवालु पाण ॾींदुसि। जॾहिं कचहरी ख़तमु थी तॾहिं बादशाह खे चयई त मां अव्हां सां पंहिंजो अहवालु रूबरू कंदुसि, तंहिं लाइ मूंखे इजाज़त मिले। बादशाह खेसि इजाज़त ॾिनी ऐं हिन अवल पंहिंजे बादशाह तरफ़ां ॾिनल सूखड़ियूं सौगातूं संदसि आॾो रखियूं ऐं पोइ पंहिंजे अचण जो मक़सदु बयानु कयई। बादशाह अहवाल खां वाक़ुफ़ु थी ख़ुशि थी वियो ऐं खेसि चयई त शहज़ादनि जूं तस्वीरूं ॾेखार। जे हुन बादशाह खे ॾिनियूं ऐं उते वज़ीर बि बादशाह खां शहज़ादियुनि जूं तस्वीरूं तलब कयूं, जे बादशाह बि खेसि ॾिनियूं। पोइ बादशाह ऐं वज़ीर पाण में संगबंदीअ जूं ॻाल्हियूं पकियूं कयूं ऐं आख़िर वज़ीर बादशाह खां मोकिलाए शहज़ादियुनि जूं तस्वीरूं खणी पंहिंजे वतन वापसि रवानो थियो। अचण सां पंहिंजे बादशाह खे मुबारकूं ॾेई तस्वीरूं अॻियां रखियाईंसि। जे ॾिसी बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। वज़ीर बादशाह खे ॿुधायो 6 बादशाहूं रुलियुसि। तंहिंखां पोइ मस वञी 7 बादशाहीअ में ही 7 शहज़ादियूं ॾिठियूं। जे हूअं त 7 ई हुस्न में लासानी आहिनि, पर वॾी शहज़ादी अलबत्ता कननि खां ॿोड़ी ऐं ज़बान खां गूंगी आहे। बादशाह हीअ ॻाल्हि ॿुधी कुझु वीचार में पइजी वियो, पर लाचार ॿी का वाह न ॾिसी सभिनि सां सलाह करे तारीख़ मुक़ररु कयई ऐं हुन बादशाह ॾांहुं बि पैगाम ॾियारे मोकिलियो जो हुन पिणु वॾे ख़ुशीअ सां क़बूल। उन तारीख़ ते बादशाह वज़ीर ऐं अमीर ॼञ करे उथी हलिया, मगर बादशाह जे वॾे शहज़ादे हलण खां इनकार कयो। आख़िर हुनखे रिझाए कंहिं तरह पाण सां वठी हलिया ऐं उते खेसि वञी परणायम। शादी करण खां पोइ शहज़ादो पोयां पेर करे उतां वठी भॻो, मगर वज़ीर खेसि वठी आयो। जॾहिं शहज़ादो मोटी आयो तॾहिं संदसि ससु नाराज़ थी खेसि चयो त मुंहिंजी धीउ का कोझी आहे, कहाणी आहे जो हुन खां एतिरो पियो भॼी। तूं पंहिंजी बि शिकिल ॾिस, तूं को मुंहिंजे धीउ खां वधीक सुहिणो बि आहीं छा? मुंहिंजे हिन लुॾण शहज़ादीअ खां फ़क़ति हिकिड़ी गंगल राणी सा वधीक आहे, बाक़ी ॿियनि सभिनी खां मुंहिंजी धीउ वधीक हसीन ऐं सुहिणी आहे। उते शहज़ादीअ चयो त तुंहिंजी धीउ जो परिणियो आहियां सो इहा बि क़बूलु अथमि, पर मां गंगल राणीअ सां ज़रूरु शादी कंदुसि। पोइ उतां सावरनि मां ई शहज़ादो घोड़े ते चढ़ी अकेलो गंगल राणी जे ॻोल्हा में निकिरी पियो। हलंदो हलंदो हिकिड़े जबल जे भरिसां अचे निकितो। उते छा ॾिसे त हिकिड़ो घरु आहे, मगर हुनजो दरवाज़ो बंदि पियो आहे। हीउ दर खोले अंदरि वियो त हिकु देव सुतो नज़र आयुसि, जंहिंखे ॾिसी बीह रहियो। जॾहिं देव पासो वरायो तॾहिं ड्रोड़ी मामा मामा करे वञी भाकुर पाताईंसि।
उते देव चयसि त जेकॾहिं मामा मामा न करी हा त सरीह जॾा दाणा करे छॾी हा, पर हाणे ठहियो जो भाणेजा शींहं खे बि प्यारा आहिनि, हाणे चयो जेकी चवणो हुजे। उते शहज़ादे चयसि त मूंखे अलाह जो ॾिनो सभु की आहे, पर गंगल राणीअ जो ॻोल्हाऊ आहियां, तुंहिंजो ॾसु ॾे। तंहिंते देव चयसि त गंगल राणीअ जे करे त गोॾनि में गाहु बि ॼमी वियो अथमि, मूंखे गंगल राणीअ जी का बि ख़बर कान आहे। बाक़ी अॻिते मुंहिंजो ॿियो भाउ अथई, उन खे का ख़बर हूंदी त उहो तोखे ॾसु ॾींदो, उनखे मुंहिंजा सलाम वञी ॾे त हू तुंहिंजी मदद कंदो। पोइ शहज़ादो उन खां ॾसु पतो पुछी ऐं निशानी वठी मोकिलाए उथी अॻिते हलियो। थोरे घणे ॾींहं पंधु कंदे कंदे हू नेठि वञी ॿिए देव वटि निकितो। जॾहिं उते पहुतो त ॾिसे त हीउ बि सुतो पियो आहे, तंहिं करे शहज़ादो माठ करे हिकिड़े पासे खां वेही रहियो। जॾहिं देव पासो उथलायो तॾहिं मामा मामा करे वञी पेरनि ते किरी पियुसि। देव चयसि त जेकॾहिं मामा मामा न करी हा त चणे जहिड़ा दाणा करे छॾी हा, पर हाणे ठहियो। शहज़ादे हिन खे संदसि भाउ जा सलाम ॾिना ऐं निशानी बि ॾिनी। तंहिं ते देव ख़ुशि थी हुन खां ख़बरूं वरितियूं। शहज़ादे चयसि त आउं गंगल राणीअ जे ॻोल्हा में आहियां, उन जे ॾस लाइ हीउ ॾुख ॾाखड़ा कंदो वठां। तंहिं ते देव चयसि त गंगल राणीअ जी मूंखे का बि ख़बर कान्हे, बाक़ी मुंहिंजो टियों भाउ अथई, सो उन ॾे वञु त मन उहो का ख़बर ॾवई। शहज़ादो हुन खां बि पता निशान वठी उन टे देव ॾांहुं रवानो थियो। आख़िर पंधु कंदो कंदो अचे उन देव वटि पहुतो। देव हुनखे ॾिसी उलर करण ते हो त हुन मामा मामा करे वञी गिराटड़ी विझसि। देव चयो त जेकॾहिं मामा मामा न करी हा त पुर्ज़ा पुर्ज़ा करे छॾी हा, पर हाणे जेकी घुरणो हुजे सो घुर। हुन चयसि त आउं गंगल राणीअ जे ॻोल्हा लाइ निकितो आहियां, को ॾसु पतो ॾियो। हुन देव बि चयसि त मूंखे ख़बर न आहे, मुंहिंजे चोथे भाउ वटि वञु त हू तोखे ॿुधाईंदो। ख़ैरु ही हुन चोथे वटि बि वियो। उन 5 जो ॾसु ॾिनुसि, 5 वरी 6 जो ॾसु ॾिनुसि, 6 वरी 7 भाउ जो ॾसु ॾिनुसि। हीउ वीचारो नेठि ॾुख ॾाखड़ा ॾिसंदो ॾिसंदो अचे 7 देव वटि पहुतो। उते उनखे हिननि 6 भाउरनि जा सलाम बि ॾिनाई, निशानियूं बि ॾिनाई। हुन देव बि हुन खां हाल अहिवाल वरिता, जंहिं ते शहज़ादे पंहिंजो सारो किसो करे ॿुधायुसि। देव चयसि त हिते ॼाण देव ई परियूं थियूं अचनि जो हिते मूं वटि राग ऐं नाच जो ठहिराउ थियलु आहे। आउं तोखे हिन कपह जे कोठीअ में विझी थो छॾियां त जीअं कंहिंखे तुंहिंजी बूइ न अचे। देव हिनखे लिकाए वांदो थियो त मथां देव ई परियूं अचे कड़कियूं ऐं आदम बूइ कंदा अचे पहुता। तंहिं ते हिन देव चयनि त हिते आदम किथां आयो, भुलिजो था। माठ करे पंहिंजो राग नाच कयो। आख़िरकार ही राग नाच पूरो करे हलिया विया। पोइ देव शहज़ादे खे ॿाहिरि कढी खेसि ॾसु ॾिनो त फलाणे हंधि खूह अथई, उन में टुॿियूं वञी हण, पाणी तोखे हेठि छिकींदो, पर तूं जवान मुड़ुसु आहीं, पंहिंजी ख़बरदारी कजां। जेकॾहिं क़िस्मत चङी हुजेई त टुॿी हणण में तोखे हिकु आनू हथु ईंदो, उन मां तोखे राणी मिलंदी, छो त गंगल राणी उन में बंदि आहे। उहो आनू हिफ़ाज़त सां संभाले पंहिंजे घर खणी वञी भंजां। शहज़ादो अलाह जो आसरो करे हिमत जी कमर कशे उन ॾस ते रवानो थियो। हीअं अचे उन खूह वटि पहुतो। अलाह खे यादि करे लथो खूह में अंदरि ऐं वठी टुॿियूं हणणु लॻो ऐं टुॿियूं हणी आने खे ॻोल्हणु लॻो। आख़िरकार के पीर ज़ोर हुअसि, 7 टुॿीअ खां पोइ हुनखे उहो आनू हथु आयो। पोइ शुक्राना बजा आणे आनू खणी 7 देव वटि आयो, जंहिं हुनखे फ़तेहा बि ॾिसी खेसि मुबारकूं ॾिनियूं ऐं हिदायत कयईंसि त हाणे बिना देरि पंहिंजे घर वञु ऐं वञण महिल खेसि पंहिंजो हिकु वार बि पटे ॾिनई ऐं चयईं त कंहिं बि महिल का ॾुखी पवई त हिनखे सेक ॾींदे तव्हां उते अचे हाज़ुरु थींदुसि। शहज़ादो हुन खां मोकिलाए सभिनी देवनि खां थींदो हर हिक खे पंहिंजे कामयाबीअ जो अहवालु ॾींदो अचे पंहिंजे घर पहुतो। अचणु शर्त पंहिंजे घर में आने खे भॻाई त उन मां हिकु चंड जहिड़ी सदा सुहिणी नौजवान औरत निकिरी पई, जंहिंखे ॾिसी शहज़ादे जा सभु ॾुख दर्द लही विया। किन ॾींहंनि खां पोइ शहज़ादो वॾे धाम धूम सां गंगल राणी परिणियो ऐं उहा गूंगी ॿोड़ी शहज़ादी बि वठी आणे पाण वटि विहारियईं ऐं पोइ हयातीअ जा बाक़ी ॾींहं निहायत ख़ैरु ख़ुशीअ सां गुज़ारणु लॻो।